ज़ात अक़दस के मुतालिक भी बेहुदा ज़ुबान इस्तेमाल कन था पिया पाण के अदीब ऐं दानश्वर समझन था। मुझा अज़ीज़ दोस्तों, असांजे मुल्क के अंदर उन यहूदिन जे एजेंटन जी हुकूमत जी चुकी है जो असां ॾिसूं था त केॾी महिल सहाबा किराम जी तौहीन थी थे, केॾी महिल प्यारे पैगंबर जी तौहीन थी थे, केॾी महिल क़ुरान जी तौहीन थी थे। हुकूमत की सरपरस्ती जे गवर्नमेंट की सरपरस्ती ऐं आशीर्वाद जे इन ज़ालिमन असां मुसलमानन जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां खां असांजा घर त खसा विया, रोड ऐं रस्ता त असांजा तबाह थिया, अस्पतालुनि जा पैसा ॾेई ज़ालिम खाई आहे। पर ही इमरानी हुकूमत हाणे असांजे ईमान जे मथां बि हाणे हिते धाड़ा लॻनि था पिया जो हितां जो हिकिड़ो लुंडे जो हिकिड़ो बाज़ारी शख्सो थी करे पाण के अदीब ऐं दानशवर समझी करे अल्लाह जे मथां टोकू ऐं ठठोलू थो करे, अल्लाह जे मथां इस्तिहज़ा थो करे। मुझा अज़ीज़ दोस्तों, ही मुसलमानन जो मुल्क है। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के नारे ते ही असा जो मुल्क आजाद थियो है। असा उन अमेरिका के एजेंटन के यहूदिन के एजेंटन के उन सेक्युलर तबके के बुधाइण था चाहो पेजी जुबान के लगाम दियो, पेजी जुबान के कंट्रोल में रखो। याद रखो, जे करे तवा इस्लाम के खिलाफ पेजी गंदी जुबान के कंट्रोल में न रखो तो पढ़ी जमीयत उलमा इस्लाम जा मुजाहिद कारकुन ताके घरन में गिले कढे इंशाअल्लाह ताजी जुबान के काकड़े में छिके कढंदा। हे मुसलमान गुनहगार थी सके तो मुसलमान बेगैरत न थो थी सके। असा अमर जलील के बुधाइण था चाहियो पेंजी जुबान के बंद रख, न तो इंशाअल्लाह सिरन सा कफन बजी करे दीन इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ लाइ निकरी पवंदासूं। निकरंदो या कोन निकरंदो, हे पाण के अदीब था समझन। असां के बुधाइण था चाहियूं तहां अदब जे मकाम का अणवाक़िफ़ आहियो, तहां अल्लाह जो अदब कोन था कयो, तहां रसूल जो अदब कोन था कयो, तहां इंसान जो अदब कोन था कयो। जे करे सिंध जे अंदर के हिंदुआ जो मंदिर जी तौहीन थे थी तो तू उते सरापा एहतजाज जो थियो करे पियो। जे करे के बाहरे मुल्क जे अंदर के गिरजा घर ते हमलो तो थे तो ओडी मल तुजी गैरत सुजाग थी थे। जेडी मल जे करे अमेरिका जे अंदर के कल्ब जे मथा हमलो तो थे तो तुजी गैरत ऐं इंसानियत जागे थी पई, पर तुजी बेगैरती मुखे उते नजर थी अचे जेडी मल अल्लाह जी जात ते हमलो तो थे, मदारिस ते हमलो तो थे, मसाजिद ते हमलो तो थे तो तू उते खामोश तो मां चढ़ तो चाहा तो तुजी इह जेका बेगैरती है हाने कोन हरी सकंदी। हाने मुसलमान सुजाग थी चुका है। इंशाअल्लाह इन ज़ालिमन जो पाकिस्तान जी घिटिया में मुकाबलो कंदासूं जो इंशाअल्लाह। ये कौम परस्त ये सेक्युलर तबको मता के बुधायूं तो चाहियो हिन वक्त जमीयत उलमा इस्लाम एतरी मजबूत थी चुकी है, जमीयत उलमा इस्लाम एतरी कुव्वत में अची चुकी है जो ये सेक्युलर तबको हाने मुंह लिकाइण में पूरो है। अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जा ही कारकुन कायदे जमीयत की सरवाणी में पंहिंजो सर फख्र सा बुलंद करे इंशाअल्लाह। ये बाहर घुमदा वतन था हिकड़ो दौर एहो ईंदो इंशाअल्लाह, इन जो खात्मो थींदो, सिंध वरी बाबुल इस्लाम बणबी ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान जे ऐवान जे मथा हिकड़ो दफो वरी कुरान जो कानून जरूर ईंदो जो इंशाअल्लाह साथ ॾींदो इंशाअल्लाह गॾिबो इंशाअल्लाह। भला जे करे कायदे सिंध हुकुम करे कराची ताईं पहुंचण जे लाइ गॾु थींदो इंशाअल्लाह, पर अञा कायदे जमीयत जो ऐलान अचण वारो आहे। वरी हिकड़ो दफो इस्लामाबाद ॾे पहुचण जे लाइ ऐलान थिए त कहिड़ा रवाना थींदा इंशाअल्लाह। इस्लाम जी हिफ़ाज़त जे लाइ क़ुरान जी हिफ़ाज़त जे लाइ असां अॼु पंहिंजा हथ मथे करे ऐलान था कयूं, ए रब असां पंहिंजा गर्दन क़ुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं। तैयार आहियो या न? पंहिंजा बच्चा क़ुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं, पंहिंजा घर क़ुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं इंशाअल्लाह। हिते पाकिस्तान में इस्लाम भी जिंदाबाद रहंदो, मदारिस भी जिंदाबाद रहंदा, उलमा भी जिंदाबाद रहंदा। मां उन मिठड़े कुरान जंहिंजे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं, जंहिंजे कानून खे नाफ़िज़ करण जे लाइ जिदोजहद कयूं था पिया, उन कुरान जी तिलावत जे लाइ मां दावत ॾींदुमि। असांजी सिंध न बल्कि पाकिस्तान जा
कारी अब्दुल रहमान सुदेश हजरत मौलाना साईं कारी अमीर अली रिंद साहब जिनके मगुजारिश कंदुम तो वजी करे पेंदे मिश्रे आवाज सा अल्लाह तबारक व तआला जे सोने कलाम जी असांखे तिलावत ॿुधाइनि हजरत मौलाना साईं कारी अमीर अली रिंद साहब।